बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम टेडिक्स म्यूट जे अॼु हिन इवेंट मां साकिब अबड़ो महराण यूनिवर्सिटी मां सम्झां थो त अॼु हिकु नई तारीख़ जो आगाज़ कयो आहे। हीअ हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म जेको ग्लोबली दुनिया जा स्पीकर्स हुन में पंहिंजूं इंस्पिरेशनल स्टोरीज़ ॾियनि था। हिन रीजन हैदराबाद रीजन में पहिरियों भेरो अहिड़े क़िस्म जे प्रोग्राम जो इनक़ाद सम्झां थो त नवां एवेन्यूज़ ऐं नवां फोरम्स इन हवाले सां बि खोलींदो त असां पंहिंजे आस पास मौजूदु जेके रियल अहिड़ियूं स्टोरीज़ इंस्पिरेशनल स्टोरीज़ आहिनि या अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जिन खे पंहिंजो रोल मॉडल तसवुरु करे उन्हनि खां उन्हनि जी जेका ज़िंदगीअ जी सक्सेस स्टोरी आहे उन मां चैलेंजिस खे उन्हनि कीअं मुंहुं ॾिनूं, कहिड़ियूं उन्हनि जूं लर्निंग्स हुयूं, उन्हनि मां यकीनन असां सभिनी खे हिकु त सिखण जो मौक़ो मिले थो ऐं गॾ में गॾु ॿी हिकु ॻाल्हि जेका अहम हुजे थी पंहिंजनि खे सेलिब्रेट करण जी ॻाल्हि त हीउ हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे टेडिक्स जे उनवान सां टेडिक्स टाइटल सां जंहिंजो अॼु हिन प्रोग्राम में हिते इनक़ाद थियणु महराण यूनिवर्सिटी जो अहिड़ो इनिशिएटिव वठणु इलाही पॉज़िटिव आहे ऐं आउं सम्झां थो त इनशाला हर साल हाणे हीउ प्रोग्राम हीउ टेडिक्स जो सिलसिलो हीउ टॉक सेशन्स ईअं थींदा रहनि त जीअं असां वधि खां वधि हिन पंहिंजी स्टेज तां अहिड़नि इंस्पिरेशनल स्टोरीज़ खे ॿुधी बि सघूं ऐं उन्हनि जे कयल जेके बि जहतूं आहिनि कोशिशूं आहिनि उन्हनि खे सेलिब्रेट कंदे पंहिंजे लाइ पंहिंजे नौजवाननि जे लाइ उन्हनि खे नवां ॾस ऐं जेके घुरिजूं आहिनि हिन वक़्त जूं रिक्वायरमेंट्स आहिनि उन्हनि खां उन्हनि खे आगाही ॾियूं। महिरबानी।